कंहिं ज़माने में हिकु दाना ऐं महिरबान बादशाह हो जेको हिकु ख़ुशहाल सल्तनत ते हुकूमत कंदो हो। पंहिंजी दौलत ऐं ताक़त जे बावजूदु बादशाह हमेशह परेशान रहंदो हो। हू अक्सर सोचींदो हो त सची ख़ुशी हुन जी दौलत ऐं ऐशो इशरत में आहे या कंहिं उन्हे में। हुन फ़ैसिलो कयो त हू आम माण्हुनि खां सिखणु वेंदो ऐं पाण खे मालूम कंदो। हिकु ॾींहुं बादशाह फ़क़ीर जो रूप इख़्तियार करे पंहिंजी सल्तनत जे घिटियुनि में घुमणु लॻो। हलंदे हलंदे हुन खे रस्ते जे किनारे ते वेठल हिकु ग़रीब माण्हू सां मुलाक़ात थी जेको हुन जी नंढड़ी आजिज़ स्टॉल ते हथ जा ठाहियल सामान विकिरो करे रहियो हो। बादशाह ज़ाहिरी गुरबत जे बावजूदु हुन शख़्स जी ख़ुशी खां बेज़ार थी वियो। हुन वटि आयो ऐं चयाईं, मुंहिंजा दोस्त, तूं ख़ुशि थो नज़र अची। एतिरे थोरे थोरे सां तूं कीअं ख़ुशि थी सघीं थो? ग़रीब मुस्कुराए करे नरम जोशी सां जवाबु ॾिनो त मूं वटि खाइण लाइ काफ़ी आहे, सुम्हण लाइ जाइ आहे ऐं सुठी सिहत आहे। उन खां वधीक मूंखे कहिड़ी ज़रूरत आहे? ख़ुशी घणे मिलण सां न पर थोरे जे चाहिण सां मिले थी जेका असां वटि आहे ऐं असां उन्हनि जा शुक्रगुज़ार आहियूं। बादशाह उन जी सादगी ऐं सचाई ते हैरान थी वियो। हू सॼो ॾींहुं ग़रीब सां गॾु गुज़ारींदो रहियो ऐं ॾिसंदो रहियो त कीअं महिनत कंदो आहे पर कॾहिं बि हू शिकायत न कंदो हो ऐं कीअं खिलंदो आहे ऐं कीअं पंहिंजे घर वारनि ऐं दोस्तनि जी सोबत में मज़ो वठंदो आहे। फ़क़ीर जेको बादशाह हो हुन जी दिलि सां सुकून सां भरिजी वई। जॾहिं बादशाह पंहिंजे मल्हात ॾांहुं मोटियो त तॾहिं हुन जेको कुझु सिखियो हो तंहिं ते ग़ौर करणु लॻो। हुन उहो महसूसु कयो त हक़ीक़ी ख़ुशी दौलत या माल में न आहे पर इत्मिनान, शुक्रगुज़ारी ऐं अंदरूनी सुकून में आहे। उन ॾींहं खां वठी बादशाह अञा बि वधीक रहमदिल ऐं आजिज़ी सां हुकूमत कई ऐं हमेशह उहो सबक़ु यादि रखंदो हो जेको हुन ग़रीब खां सिखियो हो। आख़िर में बादशाह खे ख़ुशी संदसि माल में न पर ग़रीबनि वांगुरु सादगी, रहमदिली ऐं अहसासमंदी वारी ज़िंदगी गुज़ारण में मिली।